नाज़रीन, आबपाशी खाते जी सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान खान से मुलाकात करे सिंध में पानी जे मामले ते ख़यालान जी ॾे वठि कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? इमरान खान पारां अॼु हिकु अहम मुलाक़ात शेड्यूली सूबाई वज़ीर आबपाशी सुहेल अनवर सियाल सां ज़रियनि जो चवणु आहे त हिन मुलाक़ात में सूबाई वज़ीर सिंध जेको आबपाशी जो आहे सुहेल अनवर सियाल उन पारां इर्सा जे रवैये ऐं इन सां गॾोगॾु जेकी पाणी जी जेकी विर्छ आहे उनखे मुनसिफ़ाना तरीक़े सां अमल दरामद न करण जे हवाले सां पंहिंजा ख़दशा पेश कया आहिनि। इन सां गॾोगॾु पंजाब जे हिकु केनाल जे ज़रिए जेको पाणी रोके करे 500 क्यूसिक पाणी आहे उहो केनाल खे खोले पंजाब खे ॾिनो वियो। उन हवाले सां बि ज़रीन जो चवणु आहे त सुहेल अनवर सियाल इन हवाले सां बि वज़ीर आज़म खे पंहिंजा तहफ़ुज़ात पेश कया आहिनि। अॼु जी जेकी मुलाक़ात जेकी शेड्यूल थी आहे इन में पाणी जी विर्छ सां गॾोगॾु जेकी इर्सा जो किरदारु आहे उन ते सिंध पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे। ऐं जॾहिं त ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म ऐं तमामु त जेके सिंध जा जेके सूबाई वज़ीर जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे ॿुधो आहे ऐं हिनखे हल करण जी यकीन ॾियानी बि ॾियारी आहे। जी मुदस्सिर, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।